अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुअमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम सलामुन अला इल-यासीन सदक़ल्लाहु मौलानल अलियुल अज़ीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम सादात इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह जे पाक कलाम जा हिक नंढड़ी आयत हिन फ़कीर तव्हां जे साम्हूं तिलावत कई। रब्बे कायनात इरशाद फरमायो सलामुन अला इल-यासीन, सलाम आहे इल-यासीन जे मथां। इल-यासीन जी इज्जत अजमत शान मकाम दर्जे ऐं उनजे बुलंद ऐं बाला मकाम ते अल्लाह पाण सलाम कयो। इल-यासीन केरा जंहिंजे अज़मतुनि खे अल्लाह सलाम पियो करे। तफ़सीर दुर्रे मंसूर जे अंदर ऐं तफ़सीर इब्ने अब्बास के अंदर रिवायत आ त इल-यासीन मजा मुराद है आल यासीन ऐं यासीन मुझे सोहणे नबी जो पाक नालो आ। मदीने वारे साईं जे 99 नालन मां हिकड़ो नालो आहे, ॻाल्हायो, यासीन। आल यासीन मां मुराद नबी मदीने वारे साईं जी जा अहले बैत, हुजूर जो घराणो, हुजूर जी आल, हुजूर जी इतरत ऐं ज़ुर्रियत, उन्हनि जे इज्जत ऐं अज़मत खे शान ऐं बुलंदी खे अल्लाह पाण सलाम कयो। तव्हां वटि को वॾी अज़मत वारो वॾे शान वारो अचे त तव्हां उनखे चवंदा आहियो साईं तुंहिंजी अज़मत खे सलाम आ। महबूब इलाही तुझे विलायत के सलाम आ, तुझे करामत के सलाम आ। चवंदा आहियो
को वॾो कारनामो सरंजाम ॾेई अचे, न थियणो कमु करे अचे, जे कम खां ॿिया आजिज़ हुजनि ऐं को माण्हू उहो कमु सरंजाम ॾेई अचे, उनखे चवंदा आहियूं साईं तोखे सलाम आहे। चवंदा आहियो कमु त थियण जहिड़ो न हो पर तूं करे आई तोखे सलाम आहे। चइबो आहे अलाह जो फरमाए सलामुन अला यासीन, मिठे मोहम्मद जे अहल बैतन खे मां अलाह जो सलाम कयां। महबूब जे घराणे खे, सोने महबूब जे बचड़न खे, अल्लाह जो महबूब सां है प्यार, मदीने वारे साईं सां प्यार। को सिंधी में हिकिड़ो पहाको ॾींदा आहिनि, यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे, महबूब वणंदो आहे त महबूब जो शहर बि वणंदो आहे, महबूब जे निस्बत वारी हर शइ बि वणंदी आहे। अल्लाह के जो मदीने वारे साईं सां प्यार आहे त रब करीम के हुजूर जा असहाबी बि वणनि था त हुजूर जा अहल बैत, हुजूर जो शहर बि वणे थो, हुजूर जो ज़मानो बि वणे थो, हुजूर जी ॿोली बि वणे थी, हुजूर जो हलण बि वणे थो, मदीने वारे जो ॻाल्हाइण बि वणे थो, महबूब जा यार बि वणनि था, महबूब जा सोहरा बि वणनि था, महबूब जा न्याणा बि वणनि था, महबूब सां गॾिजी जिहाद करण वारा बि वणनि था, मुस्तफा जा सिपाही बि वणनि था, मुस्तफा मुसल्ले इमाम ते बीही निमाज़ पढ़ाए त मुस्तफा जा जमायती बि रब खे वणनि था, मुस्तफा कमांडर बणजी मैदान कारज़ार में हले, कॾहिं हुनैन में, कॾहिं बदर ते, कॾहिं ओद ते, हुजूर कमांडर हुजनि, जेके सिपाही मुस्तफा जे साथ में गॾिजी हलन, हुजूर जा सिपाही बि रब खे वणनि। उन्हनि जे शान खे, उन्हनि जे मान खे, उन्हनि जे इज़्ज़तुनि ऐं अज़मतुनि खे अल्लाह पाण सलाम कयो। ऐं असीं कंहिंखे सलाम कंदा आहियूं त असांजे तरफ़ां सलाम हिकिड़ी दुआ हूंदी आहे, अस्सलाम वालेकुम, तव्हांजे मथां सलामती हुजे जी, इहा असांजे तरफ़ां दुआ आहे। पर यानी असीं अल्लाह वटि इल्तिजा था कयूं, मुंहिंजा मौला हिन खे सलामती ॾे, पर जेको सलामतियुनि जो मालिक आहे उहो जे सलाम करे, यानी उहो सआदत मोकिले, रहमत मोकिले, बरकत मोकिले, अल्लाह जे ते सलाम करे उन जे दर्जन खे बुलंद करे छॾे, उन जे शान ऐं मान खे अञा आला ऐं बाला करे छॾे। हुजूर जा अहले बैत, हुजूर जी आल, आले रसूल, आले मोहम्मद, आले हबीब, चो इज्जत वारा, अजमत वारा, शान वारा, दर्जे वारा, ऐं उम्मत भली खणी केॾा बि सालिह अमल करे पर मुस्तफा जे बचड़नि जहिड़ा बणजी न सघंदा। छो त महबूब जो घराणो अल्लाह वटि महबूब आहे। हाणे उम्मत खे हुकुम आहे त हुजूर जी आल सां तव्हां मोहब्बत रखो, उन्हनि जे अज़मतुनि खे सुञाणो, उन्हनि जे शान खे सुञाणो,
उन्हनि जे मान ऐं मक़ाम खे सुञाणो, उन्हनि सां दिल लायो, उन्हनि सां उल्फत ऐं मवद्दत रखो। जंहिंजी नबी जे घराणे सां मुहब्बत, उनजी नबी सां मुहब्बत। जंहिंजी नबी सां मुहब्बत, उनजी खुद अल्लाह सां मुहब्बत। जंहिंजी अल्लाह सां मुहब्बत, उहो जन्नत जो वारिस। पर जंहिंजी नबी जे घराणे सां दुश्मनी, उनजी नबी सां दुश्मनी। जंहिंजी नबी सां दुश्मनी, उनजी अल्लाह सां दुश्मनी। जंहिंजी अल्लाह सां दुश्मनी, उनजो ठिकाणो जहन्नम जी बाहि। उनजी जाइ जहन्नम जी बाहि। उनजे लाइ उम्मत खे हुक्म आहे त तव्हां पंहिंजे नबी जे आल सां मुहब्बत रखो, नबी जे घराणे सां उल्फत रखो। जॾहिं तव्हां नबी जे घराणे सां उल्फत रखंदो, मोहब्बत रखंदो, तॾहिं तव्हांजो ईमान मुकम्मिल थींदो। पुट, ईमान तेसी ताईं मुकम्मिल न थींदो। ही मुंहिंजे हथ में छा आहे? नोट आहे। घणे जो? 500 जो। हिन में रुपया रुपया, हाणे त रुपये जो नोट ई कोन्हे। 5 रुपयनि जो वो डेंगलो आयो आहे, समझो था न? जेकॾहिं 300 हुजनि, तव्हां हुनखे 500 सरींदव। जेकॾहिं 400 हुजनि, तॾहिं बि 500 जे नोट जे बराबरि। तव्हां छा चवंदो त इहो 500 जो नोट मुकम्मिल न आहे? जेकॾहिं 499 हुजनि, तॾहिं बि हे नोट मुकम्मिल न थींदो। हिन नोट जे लाइ 500 पूरा हुजनि। समझो था न? 499 रुपया हुजनि, पर आख़िरी रुपए जी वरी पाई हुजे, 2 पायूं हुजनि, तॾहिं बि 500 मुकम्मिल कोन थींदा। 500 जो नोट तॾहिं मुकम्मिल थींदो जॾहिं रुपया 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 घणा? पुट, ईमान जेको आहे न, ईमान 500 जे नोट जे मिसल आहे। ईमान 500 जे नोट जे मिसल आहे। इहो ईमान तॾहिं मुकम्मिल थींदो जॾहिं नबी जे घराणे जी मोहब्बत तुंहिंजे दिल में मुकम्मिल थींदी। बराबर नमाज पढ़ण सां भी ईमान वधंदो आहे। रोज़ो रखण, जिक्र करण, तहज्जुद पढ़ण, रात जो जागण, नफिल पढ़ण, तिलावत करण, तकवा ऐं तहारत इख्तियार करण, हज करण, उमरो करण, ये भी ईमान जा कम आहिनि। पर अञा 300 थिया आहिनि। हज करे आए, हज अकबर ही करे आए, पर अञा 400 थिया आहिनि। अञा 500 जो नोट मुकम्मिल न थियो आहे। जॾहिं आले मुहम्मद सां मुहब्बत तुंहिंजी पूरी थी वञे, हाणे तुंहिंजे ईमान जी ॻाल्हि मुकम्मिल। इहो मिसाल ॾिनुमि इन जे लाइ जो असल में मूंखे हिकिड़ी हदीस बयान करणी हुई। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या
हदीस मां चैन किताबन जा हवाला अवल ॾियां त ॻाल्हि पक्की पुख्ती थिए, ॻाल्हि बग़ैर दलील जे कोन कबी। तफसीर सालबी जिल्द 8 सुफ़ो 314, तफसीर ज़मख़शरी जिल्द 4 सुफ़ो 220, तफसीर इब्न अतिया जिल्द 5 सुफ़ो 34, तफसीर रूहुल बयान जिल्द 8 सुफ़ो 312। हजरत जरीर बिन अब्दुल्ला असहाबी तो रिवायत करे, मुझे सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो, अला व मन मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात मुमिनन मुस्तकमलिल ईमान। सभिनी चयो सुभान अल्लाह। गूंगन ते मयार ही ना है, जेके ज़बान ज़ाल वट छड़े आया हो से भली न ॻाल्हायो। साईं था फरमाइन, अला खबरदार, ये बेखबर हो, ये गाफिल हो, मां मोहम्मद तो तव्हां खे आगाह कयां। अला व मन मात अला हुब्बे आले मुहम्मद, खबरदार वो मानू जेको मोहम्मद मुस्तफा जी आल सा मोहब्बत रखंदे रखंदे जिंदगी गुजारी, जेडी मतलब मौत आयुसि तॾहिं बि सीने में आले रसूल जी मोहब्बत मौजूद हुयसि। साईं फरमाइनि था, मात मुस्तकमलिल ईमान, हाणे इन्हें जो ईमान मुकम्मिल थियो, हाणे जे इन हाल में मो त सच्चो पक्को मुकम्मिल मोमिन थी मो। नमाज़ू पढ़ंदो रहियो, रोज़ा रखंदो रहियो, हज कंदो रहियो, ज़कातूं ख़ैरातूं ॾींदो रहियो, पर जे अलीअ सां प्यार न अथसि, जे इमाम हसन हुसैन सां प्यार न अथसि, जे नबी जे घराणे सां मोहब्बत न अथसि, इन जो ईमान अञा मुकम्मिल न आहे। भली कंध ते बिस्तरो खयूं अते तबलीग कंदो, भली नमाज़ूं पढ़ंदे पढ़ंदे निड़ू कसी वञेसि, समझो था न। भली इबादतूं करे, सारी जिंदगी बंदगी में गुजारे छड़े, पर ईमान मुकम्मिल कोन थींदुसि जेसी ताईं दिलबर मोहम्मद जे घराणे जी मोहब्बत पंहिंजे सीने में पैदा मुकम्मिल न कंदो। सुभान अल्लाह। मुझे सुने हबीब फरमायो, मन मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात शहीदा। नबी जे अहल बैत सां मोहब्बत रखंदे मरी वियो त क़यामत जे ॾियारे में उन्हें के शहीदन जी जमायत में उतारियो वेंदो। भली जंग ते न वियो, भली मुजाहिद न हुयो, भली पंहिंजे घर में पंहिंजे बिस्तर ते मो, पर दर्जो शहीद जो मिलंदुसि जे नबी जे बच्चन जी मोहब्बत सीने में हूंदसि। मो घर में पर लिखबो शहीद। चो सल्लल्लाहु अलैहि या अला वमन मात अला हुब्बे आले मुहम्मदिन मात मगफूरन लह।
साईं फरमाइन था खबरदार जेको आले मोहम्मद जी मोहब्बत में मरी वियो मदीने वारे साईं जे घराने जी मोहब्बत में जंहिंखे मौत नसीब लख सां ज़रब कयो त घणा दिया जी लख के लख सां ज़रब कयो वापारी कारिया सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो जेकॾहिं रुकन ऐं मकाम जे विच में सजदो करी त इन सजदे जो शान अञा भी आला ऐं बाला मुझे सोने हबीब फरमायो को मानू रुकन ऐं मकाम जे विच में अल्लाह जी इबादत करे हिकड़ो ॾींहुं न ॿ ॾींहं न हफ़्तो न महीनो न साल न पर सारी जिंदगी 60 साल अथस या 70 साल या 80 साल अथस जेतरी भी जिंदगी अथस रुकन ऐं मकाम जे विच में पूरी जिंदगी अल्लाह जे इबादत में गुजारे पर जेकॾहिं मुझे अहल बैतन सां बुग़्ज़ अथस मुझे घराने सां बुग़्ज़ ऐं बेर अथस साईं फरमाइनि था मूंखे कसम आहे उन रब जो जंहिंजे हथ में मूं मुहम्मद जी जान आहे एॾी इबादत जे बावजूद जन्नत में न वेंदो पर जन्नत जी खुशबू बि न मिली सघंदसि भली इबादत करे भली रियाजत करे भली हरम के अंदर पूरी जिंदगी इबादत में गुजारे छदे पर जेकॾहिं नबी जे अहल बैतन सां बुग़्ज़ अथस मन में दुश्मनी अथस नबी जे बचड़न सां त जन्नत में पैर न पाईंदो अड़े जन्नत आहे ई उन्हनि जे लाइ रब ठाही जेके नबी जे बचड़न सां मोहब्बत रखण वारा चौ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि इमाम तबरानी मजम औसत में रिवायत हो आने इमाम हैसमी मजमा ज़वाइद में रिवायत हो आने ऐं हदीस जो रावी हजरत इमाम हसन शेरे खुदा जो पगदार पुत्र इमाम हसन तो रिवायत करे अन्न रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल अल्ज़िमू मवद्दतना अहलल बैत मुझे बचड़न मुझे अहल बैतन जी मोहब्बत पाण ते लाज़िम करे वठजो जरूरी आ ए उम्मत वारो ए कलमे पढ़ण वारो ए नबी ते ईमान आणण वारो तव्हां जे लाइ जरूरी आ नबी जे घराणे सां छा कयो तव्हां बि ॻाल्हायो साईं फरमाइनि था फइन्नहु मन लकी अल्लाह अज़्ज़ व जल व हुव यबद्दुना दखलल जन्नत बिशफाअतिना जने क़यामत जे ॾियारे में तव्हीं पंहिंजे रब सां मिलंदो रब जे साम्हूं पेश थींदो त जन्नत में उहे ई वेंदा जिन खे अहल बैतन जी शफाअत जो चिठो मिलंदो कन खोलियो
सुन्नी शिया वहाबी सभई ॿुधो अहले हदीस ॿुधो जन्नत जा ठेकेदार बणिया वेठा आहियो चौथा जन्नत असांजे हवाले आ पर ॿुधो मदीने वारे साईं फरमायो त भली आबिद हुजो ज़ाहिद हुजो हाजी हुजो गाज़ी हुजो निमाज़ी हुजो साइम हुजो रोज़ेदार हुजो पर जन्नत तेसी न मिलंदव जेसी नबी जे बचड़न जे शफाअत जो चिट्ठो न मिलंदव। अगते बुधो तव्हांखे मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन आहे छो छो मूं ते छो यकीन अथव चओ था मुर्शिद आहे साईं कूड़ कोन ॻाल्हाईंदो जेको चए थो सच थो चवे पर जे मां का ॻाल्हि कसम खणी चवां तव्हां मुरीदन के हूं ही मुंहिंजी ॻाल्हि के एतबार आहे साईं कूड़ न ॻाल्हाईंदो जेको चवंदो सच थो चवे पर जे मां कसम खणा चवंदो अदा साईं दिलबर साईं मस्जिद में कसम खयो पर सच ॿुधायो मदीने वारे साईं जी ॻाल्हि ते यकीन आहे पर जे मिठो मोहम्मद कसम खणे मदीने वारो साईं कसम खणी ॻाल्हि करे छा था चओ मञंदव ईमान आहे पक्का साईं था फरमाइन वल्लज़ी नफ़्सी बियदिही कसम उन रब जो जंहिंजे हथ में मुंहिंजी जान आहे मां मोहम्मद कसम थो खणी चवां ला यनफउ अबदन अमलुहु इल्ला बिमअरिफत हक़ना कसम सां थो चवां त कंहिं माण्हू खे उन जो अमल कम न ॾींदो इबादत कम न ॾींदी पर जेकॾहिं कम ईंदी त मुंहिंजे बचन जी सुञाण उहा ई कम ॾींदी उहो ई अमल कम ईंदो। अमल ढेर पिया हूंदा पर नफ़ो न ॾींदा जॾहिं मुंहिंजे बचड़नि जी सिफारिश थींदी हाणे रब फरमाईंदो अमलनि जो अजुर ॾियोसि जेके इबादतूं कई हिन जो अजुर ॾियोसि जन्नत बि ॾियोसि हूरूं बि ॾियोसि कसूरूं बि ॾियोसि जो नबी जे घराणे जी सिफारिश आई नबी सोणे कसम खणी ॻाल्हि कई पक्का अथव मञुव चओ सल्लल्लाहु अलैहि ये हदीस भी इमाम तबरानी माजम औसत में आंदी आ मुझे सोने हबीब मदीने वाले साईं माविया बिन हुदैज शख्स हो हिकड़ो उनके महबूबन फरमायो इयाक व बुग़दना नबी जे घराणे जे बुग़्ज़ खां बचजांइ नबी जे घराणे खां जे बुग़्ज़ खां बचजांइ छो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला यबग़ुदुना वला यहसुदुना अहदुन इल्ला ज़ीद अनिल हौज़ यौमल क़ियामत बिसियातिम मिन नार जेको माण्हू मुंहिंजे अहल बैतन सां बुग़्ज़ रखंदो या हसद रखंदो उहो जॾहिं मुंहिंजे हौज़े कौसर ते क़यामत जे ॾियारे ईंदो त दोज़ख जे सोटे सां उनखे तड़े हटाए हटायो वेंदो भॼायो वेंदो हट परे ओ नबी जे घराणे सां बुग़्ज़ रखण वारा हे हौज़ जो कौसर जो थोड़ो न मिलंदुई जन्नत जो खुशबू जो ज़रो न मिलंदुई हट परे
दोज़ख जे सोटे सां उनखे ठका। डंडे जो ज़ीपट, डंडे जी रही पई पवंदी। चवंदो साईं मां नमाज़ पढ़ंदो हुउसि, साईं रोज़ा रखंदो हुउसि, ॾाढियूं तकलीफ़ूं कयूं, हम मुछूं ॾाढियूं घसायूं। वॾा वॾा मदरसा ठहराया, वॾियूं मस्जिदूं ठहरायूं हुयमि, काफ़िरनि खे कलमो पढ़ाए मुस्लमान कयो, वॾो आबिद हुयुसि, वॾो ख़ैरात करण वारो हुयुसि। हुकुम ॾींदो हणो सोटो। ज़ीद अनिल हौद यौमल क़ियामत बिसियात मिन नार। ये डंडो आहे न, हे डंडो, हे अञा लोह जो आहे, स्टील जो, हो साईं जहन्नम जो डंडो। पर हिकिड़ी रिवायत में आहे त उहो डंडो मिलंदो कंहिंखे, तड़ाईंदो केर? हज़रत मौला अली हैदर करार। इहा रिवायत मजमू ज़वाइद में मुंहिंजे हथ में किताब आहे, इमाम हैसमी जो किताब मजमू ज़वाइद, इन में इहा रिवायत आहे त हज़रत अली जे हथ में सोटो मिलंदो, हैदरी डंडो। समझो था न? अञा वेझो ईंदो, चवंदो त मां बि हौज़ कोसर जो प्यालो पियां, ऐं सोणो हैदर करार वहाईंदुसि डंडो। पिटिया हेॾे तो अची हौज़ कोसर पीअण, हेॾे तो वञी जन्नत ॾे। मुंहिंजे बच्चनि सां तो बुग़्ज़ रखियो, मुंहिंजे अहल बेतनि सां तो दुश्मनी रखी। अॼु कहिड़ो मुंहुं वठी जन्नत ॾे आयो ही, कहिड़ो मुंहुं वठी हौज़ कोसर पीअण हलियो ही। अड़े हौज़ कोसर त उनखे मिलंदो, ओ हे आशिक जेके वेठा। हाँ, मलाइक बि इस्तक़बाल जे लाइ बीठा हूंदा। ओ करमी फ़क़ीर हलिया, ओ अहल बैतनि जा हुबदार हेॾे हलिया। असांजे मुर्शिद असांखे सबक इहो सेखारियो आहे। चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या अजीब हदीस आहे। साईं फरमाइनि था, मुंहिंजे अहल बैतन मां कंहिं बि सां जेकॾहिं तव्हां का चङाई कई न, का भलाई को एहसान कयो न, पोइ उन सैयद तव्हांखे बदिलो न ॾिनो, पर जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त इहो कर्ज़ तव्हांजो मूं ते हूंदो, मां तव्हांजो कर्ज़ अदा कंदुसि। जंहिं बि मुंहिंजे बच्चनि सां भलाई कई, चङाई कई, कंहिं सैयद खे थधे पाणी जो ढुक पियारी, कंहिं आले रसूल खे कपिड़ा वठी ॾिनई, को 5 रुपया नज़राने में ॾिनई, नबी जी आल समझी, नबी जे बच्चनि जी इज़त कयई, हू सैयद गरीब तोखे कुझु न ॾेई सघियो, तोखे बदिलो ॾेई न सघियो। साईं फरमाइनि था, सुणे हबीब फरमायो, फअलैय मुकाफ़अतुहु गदन इज़ा लक़ियनी। जॾहिं क़यामत जे ॾिहाड़े मूंसां गॾिबो न इहो उम्मती, त उन जो बदिलो मां मुहम्मद पाण पंहिंजे हथनि सां। मुंहिंजे बचड़नि सां ख़ैर ख़्वाही करण वारा हलिया, हलिया त मां तोखे ॾियां। कवाकिब सआदत में वाक़ियो आहे त हिकिड़ो सैयद सगोरो वफ़ात करे वियो, उनजी घरवारी बेवा, 2 नंढड़ियूं नियाणियूं हुजनि, बेवा औरत ऐं उहे बचड़ा नियाणियूं यतीम थी वियूं। आले रसूल कंहिंखां घुरे बि न, पर्देदार कंहिंखो सुवाल बि न करे,
वरी के ख्याल भी न थियो जो उनकी संभाल ले बीबी न्याणियों वठी बसरे जे शहर में आई वडो शहर आ मन किथे को मुझी मदद करे खबर पई बड़ो बड़ो सेठ आ अमीर आ ताजर आ व्यापारी आ करोड़पति आ उन्हें वट पर्देदार न्याणी आई चई त मां सैयद ज़ादी आया मुझो मुर्स वफात करे वियो आ हे मुझो ब न्याणियों यतीम आहिन मां बेवह आया मुझी मदद कर अमीर मानू दुनियादार दुनिया के नशे में कि तू सैयद ज़ादी आई कि हाँ मैं सैयद ज़ादी आले रसूल है सनद अथई शुजरो अथई सैयद हुजण चाण मां शुजरो खयूं तो कोन थी वता बेवा औरत मुझा बच्चा यतीम आहिन मदद करनी थी तो कर कि बस पिनण जे ला वतो सैयद सदाए पिनंदा वतो कोने खैरात न ॾिने वेचारड़ी ॻोढ़ा ॻाड़ींदी पंहिंजे गंदी सां लुड़क उगंदी अॻिते वधी वरी माड़ी ॾिठई ही कंहिंजी आहे जो हिकिड़ो मजूसी आहे गैर मुस्लिम आहे ही उनजी लड़ी वई कि मां मुसलमाननि जो जेको नबी आहे न मजूसी वटाइया मां मोहम्मद मुस्तफा जी आया मुझो मुड़स वफात करे वियो ही नंढड़ियों न्याणियों यतीम मुझी मदद कर मजूसी चवण लगो जे मुसलमानन जे नबी जी आल आयो त मुझे अखियुन ते नौकर के हुकुम ॾिनई जेको फलाणो मुझो बंगलो खाली आ वो हिन सैयद ज़ादी जे हवाले कयो हिनन के भलो खाधो खाराए लटा कपड़ा पाराए नौकरियाणी खिदमत जे ला छदीन जे आले रसूल अज मुझे तते ते आया हिन त उनजी इज्जत कंदुस मुझा दोस्तों सैयद ज़ादी दुआऊं ॾिनियूं रात थिया वो मुसलमान वो सेठ ख्वाब तो ॾिसे त क़यामत जो मंज़र आ जहन्नम जूं बाहियूं अखियुनि सां भड़कंदे ॾिठई ऐं मलाइकन पकड़ियुसि हिन खे पकड़े दोज़ख ॾे वठी हलण लॻा त रड़ करे चई त मां त मोहम्मद मुस्तफा जो उम्मती आहियां मूंखे काॾे था वठी वञो मलाइक पकड़ियूं दोज़ख ॾे वठियूं पिया वञनि ओचितो मदीने वारा साईं साम्हूं अची विया रड़ करे चए थो या रसूल अल्लाह मां मुसलमान आहियां तव्हांजो कलमो पढ़ण वारो आहियां मुंहिंजी मदद कयो मूंखे फ़रिश्तनि खां हिन अज़ाब खां बचायो साईं फरमाए त तूं मुसलमान आहीं मुंहिंजो उम्मती आहीं कि हा साईं तव्हांजो उम्मती आहियां पाण फरमायो सनद ॾेखार मुसलमानी जी सनद ॾेखार कल मुंहिंजी न्याणी आई हुई मुझी बचड़ी मुझी आल आई तो ने का सनद पे पुछी अज तू पंहिंजे मुसलमानी जी सनद ॿुधाए त पो मां मोहम्मद करीम तुझी शफ़ाअत कयां बस दाह निकरी वैसे पंजी पशेमानी पंजी वा गलती याद अची वैसे रोई वेठो अख खुली वैसे ख्वाब मां जागी पियो त अखियुनि मां गोड़ा बन पिया रोई पियो चवे खोटी मुंहिंजी किस्मत कंहिंजो ॾोह न आहे ओ खोटी मुंहिंजी किस्मत कंहिंजो ॾोह न आहे लिखियो अंग अज़ल जो ॿियो केरु ठाहे खोटी मुंहिंजी किस्मत कंहिंजो ॾोह न आहे
सुबह जो थी पुछा करायई तो वे सैयद ज़ादी काॾे वई जैसा नंढड़ियूं न्याणियूं हुयूं। खबर पई तो फलाणे मजूसी वटि। सुबह जो सवेल अचे मजूसी जो दर खड़कायई, बाहर निकतो चई जेके कल सैयद ज़ादी आई हुई बिन न्याणियुनि सुधी वा मुंहिंजे हवाले कर। छो मां सिर तो कटाए सघां थो पर सैयद ज़ादी तुंहिंजे हवाले न कंदुसि। कि भाई तू तो मजूसी आई, तुंहिंजो मुसलमाननि जे नबी जी आल सां छा वञे जे मूंखे मजूसी न चओ मां मुसलमान आहियां। जे कीअं मुसलमान आई जे अॼु रात मां जीअं सुतुसि अख लगी त मदीने वारे मीर जो दीदार नसीब। सोने हबीब मदीने वाले साईं फरमायो ओरे आ तो के सीने सा लाया तो के भाकुर पाया जो मुझे बचड़ी जो मुझे आल जी तो इज्जत सुञाती आ। अच तो के कलमो पढ़ाया तो के पंहिंजे दीन में दाखिल कया मुझे आल बेतन जी तो इज्जत सुञाती आ। मां मोहम्मद करीम तो के उन जो बदलो ॾियण आयो। तो अज रात मुखे मदीने वारो कलमो पढ़ाए पंहिंजे दीन में दाखिल करे वियो। रुगे कलमो न पढ़ायूं पर विलायत जा ताज बि पहराए। तॾहिं साईं फरमाइनि था जे मुझे आल सां का भलाई कई का चङाई कई वो उनखे बदलो ॾेई न सघियो, बदलो मां मोहम्मद पाण ॾींदोसां। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या हजरत सलमा बिन अकबा रदी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आ मुझे सोने हबीब फरमायो अन्नुजूम जुइलत अमानन li ahli समाए व इन अहल बैती अमानुन li उम्मती। सितारा आसमान वारन जे लाइ गारंटी इन उन्हनि जे अमानत जी ज़मानत आहिनि। जैसी तई सितारा हूंदा आसमान वारा सही सालिम सलामत हूंदा उन्हनि खे को अज़ाब का अंजाई न ईंदी। पर मुंहिंजा बच्चा मुंहिंजा अहल बैत मुंहिंजी उम्मत जे लाइ अमान आहिनि। जैसी मुंहिंजा अहल बैत हूंदा तैसी तई मुंहिंजी उम्मत भी अमान में हिफ़ाज़त में। मुझी उम्मत जने मुझे अहल बैतन सा चंगाई एहसान भलाई कंदी वे खुशगुजारी दा अल्लाह उन्हनि खे नवाज़ींदो। पर जॾहिं मुझे बच्चन सा मुझे घराणे सा वे जुल्म या ज़्यादती कंदा त अल्लाह जो अमान उन्हनि वटों खजी वेंदो। खुदा जो कसम मुझे हथ में किताब आ हिकड़ी रिवायत बयान कंदुसि त वॾो वक्त लगी वेंदो पूरी रात ढली वेंदी। खुलासो हदीसुनि जो ॿुधाया जेॾी महिल मैदान करबला में सैयदना इमाम हुसैन खे शहीद कयो वियो उन जे बचड़नि खे शहीद कयो वियो। मासूम अली असगर शहीद थियो, अली अकबर शहीद थियो, हजरत कासिम शहीद थियो, हजरत अब्बास जा बाजू कटजी विया, हजरत अब्बास जो सिर तन खां धार कयो वियो। इहो सभु कुझु ज़ुल्म थींदो रहियो तां जो जेॾी महिल सैयदना इमाम हुसैन खे
121 तीरनि तलवारुनि जा घाव बदन ते आया। इमाम हुसैन जख्मी थी जमीन ते घोड़े का हेठ जमीन ते आयो तो शिमिर सीने ते चढ़ी बैठो। हजरत इमाम हुसैन फरमाए तो शिमिर थोड़ी देर मुझे सीने डाला तो मैं अल्लाह जी नमाज पढ़ी वठा। शिमिर के शर्म आयो हेठ लथो ऐं सोने हुसैन नमाज पढ़ण शुरू कई। जेरी मल सिर सजदे में रखई सनान बिन अनस नखई कबीले जो हिकिड़ो खबीस हुयो। जेरी मल मुझे आका हुसैन सिर सजदे में रखे उन मथों अचे तलवार जो वार कयो ऐं सजदे में सिर तन खां धार थी वियो। खुदा जो कसम मजमू ज़वाइद में इमाम हैसमी रिवायतूं आंदियूं आहिनि त जेरी मल इमाम हुसैन जो सिर जुदा थियो ओडी मल सिज के गिरहण लगी। सिज बेनूर थी वियो सितारा ज़ाहिर थी विया ऐं आसमान मजा रत वसण लॻो। खुदा जो कसम रिवायत में अचे थो त करबला खां वठी वेंदे कूफे दिमश्क ताईं जेके दीवारूं हुयूं से सॼियूं रत रत थी वियूं। भितियूं रत थी वियूं छतूं रत थी वियूं ऐं ॾींहं ॾिठे जो तारा ज़ाहिर थी विया ऐं आसमान ते मलाइक रोअण लॻा जिन रोअण लॻा ज़मीन रोअण लॻी। करबला जे रेत जो ज़रो ज़रो रोअण लॻो। जिथे इमाम हुसैन जो सिर मुबारक आणे रखियो तो उन जमीन मां रोअण जो आवाज पियो अचे। करबला खां वेंदे दिमश्क ताईं जिथां बि पत्थर खणन पिया त हेठों रत पियो निकिरी अचे। जमीन रत आसमान रत वसाइण लॻो ऐं जेॾी महिल इमाम हुसैन जो काफ़िलो वठी अहल बैतन खे कैदी करे हज़रत इमाम ज़ैनुल आबिदीन खे ज़ंजीरनि में कैद कयो वियो। ओॾी महिल मोह मदीने ॾे करे ऐं सॾु कई त या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन या रहमतल लिल आलमीन अदरिक लिज़ैनिल आबिदीन महबूस ऐदि ज़ालिमीन फिल मरकबो वल मुज़दहम। ए जहानन जे लाइ रहमत बणजी अचण वारा नबी अॼु पंहिंजे बचड़े ज़ैनुल आबिदीन ॾे त निहार। अॼु ज़ालिमनि उनखे ज़ंजीरनि में कैद कयो आहे ऐं जेॾी महिल करबला खां काफ़िलो वठी हलण लॻा त सैयदा ज़ैनब फरमायो त मूंखे हिकिड़ो भेरो छॾियो त मां पंहिंजे अधे जो जिस्म पाक ॾिसण चाहियां। भेनरूं पंहिंजे भाइरुनि सां केतिरो प्यार रखंदियूं। सैयदा ज़ैनब करबला जे मैदान ते ॻोल्हींदी वते त मुंहिंजे अधे जो लाश किथे तलाश कंदे जेॾी महिल ॾिठई त बिना सिर जे लाश मुबारक करबला जी धरती ते आई। ज़ालिमनि उन ते घोड़ा टोड़ाया। ओॾी महिल सैयदा ज़ैनब तलाश करे जेॾी महिल
बोलियो पंहिंजे भाउ जो जिस्म पाक ऐं बीही ऐं मदीने दे निहारे फरमाई या मुहम्मद हादा हुसैन बिल अरा ओ मुंहिंजा नाना मुहम्मद करीम ही तुझे कुल्हन जो सवार हुसैन करबला जी धरती ते आ जंहिंजो सिर ज़ालिम खणी विया जिस्म उन जो करबला जी मिट्टीअ में खून आलूद जिस्म या रसूल अल्लाह तुझे नियाणियुनि खे अॼु क़ैद कयो वियो आहे अल बिदाया वन निहाया में हाफिज़ इब्न कसीर लिखियो आहे त जेॾी महिल सैयदा ज़ैनब पंहिंजे नाना जान खे सॼो आहे पुकारियो आहे ऐं इहो आवाज़ ॿुधी पंहिंजा त रुना पर यज़ीदी बि रड़ियूं करे रोअण लॻा उहे ज़ालिम बि पंहिंजा ॻोड़ा रोके न सघिया हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम हर हूर हुसैन खे हार विधा हर हूर हुसैन खे हार विधा वही करबल बणिजी बाग़े रम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम जेको नीमक खाई नेठ विढ़ियो जेको नीमक खाई नेठ विढ़ियो सो यज़ीद वॾो बेहया बेशरम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम जेॾी महिल इमाम हुसैन जो सिर मुबारक यज़ीद जे अॻियां आंदो वियो हिकिड़े थाल में विझी खणी आयो इमाम हुसैन जो खानदान भी हुयो बीबी ज़ैनब भी हुई बीबी रुबाब भी हुई बीबी उम्मे कलसूम भी हुई सैयदा शरबानो भी हुई ऐं उन्हनि जे साम्हूं जेॾी महिल शहीदनि जा सिर आंदा विया त उन्हनि जे दिल ते छा गुज़रियो रिवायत में अचे थो यज़ीद जे हथ में हिकिड़ी नंढड़ी लठ हुई इमाम हुसैन जे बात मुबारक ते लठ चप्पल ते लठ हणी चवण लॻो त हुसैन ओ हुसैन अॼु छा तुंहिंजो हाल थियो जेॾी महिल लठ हयईं हिकिड़ो ॿुढड़ो शख़्स हुयो असाबी वेठल हुयो रड़ करे चई ओ यज़ीद या लठ हटाए मूं पंहिंजे अखियुनि सां ॾिठो इन चपन खे मुहम्मद मिठो चुमियूं ॾींदो हुयो मुंहिंजा दोस्तो उते सैयदा ज़ैनब खां कुझु सवाल कयईं
सैयदा ज़ैनब जेको ते बरजस्ता ऐं क़ुरान मंझा जवाब ॾिना यज़ीद खे कावड़ लगी ऐं पंहिंजे सिपाही खे चयईं त हिन औरत के सिर कलम कर जेॾीमहिल यज़ीद बीबी ज़ैनब के क़त्ल करण जो हुकुम ॾिनो त उहा ॿुढड़ी हबशण औरत हुई ॿुढड़ी जंहिंजो कद थी चुको हुयो उहा ॿुढड़ी ॿाहिरि निकिरी सैयदा ज़ैनब जे अॻियों बीही चई पहिरीं मूंखे मार पोइ नबी जी नियाणी खे मार उन माई जो नालो हो फिदा फिदा चवण लगी त ओ यज़ीद अञा तुंहिंजो यार न ठरियो आहे यज़ीद हुकुम ॾिनो इन हबशण औरत खे क़त्ल कयो उन वक्त में रिवायत में अचे थो यज़ीद जी दरबार में 500 हबशी गुलाम बीठल हुया 500 हबशी कारे रंग जा हीअ जेका माई फिदा हुई इहा बि हबशी नस्ल जी हुई जेॾीमहिल उन हबशण के क़त्ल करण जे लाइ यज़ीद ऑर्डर ॾिनो त इन हबशण के क़त्ल कयो त ओॾीमहिल फिदा चवण लगी त ए हबशी नस्ल वारो आउं बि हबशण आहियां तव्हांजे वतन जी आहियां तव्हां मुंहिंजे वतन जा आहियो केरा जेको मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो त 500 गुलाम तलवारूं म्याण मां कढी चवण लगा त असां पंहिंजी हबशण औरत जो दिफ़ा कंदासीं यज़ीद तोखे हबशण मारण न ॾींदासीं जेॾीमहिल हबशण औरत जे लाइ 500 तलवारूं मैदान में निकितियूं सैयदा ज़ैनब रोई चवण लगी हबशण औरत जे लाइ 500 तलवारूं दिफ़ा में निकितियूं आहिनि पर मुहम्मद जी नियाणी जे लाइ झुका तलवार जेको नीमक खाई नेठ विड़ियो सो यज़ीद वॾो बेहया बेशरम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे पुट कूंद वियो काज जी रात कुसी जंहिंजो कासिम घोट खुदा जो कसम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम छा पेश करे हसनैन जो गम हीअ मुंहिंजी ज़बान हीअ मुंहिंजो कलम मुझा दोस्तो जॾहिं काफ़िलो अहल बैतन जो वापस मदीने ॾे मोटियो सफ़र कंदे नोमान बिन बशीर सां यज़ीद जे कुछ सिपाहियुनि सां गॾिजी करे काफ़िलो मदीना मुनव्वरा ॾे वापस मोटियो
मुझा दोस्तो जेरी मल मदीने वारन के खबर पया त मिठड़े मोहम्मद जो काफिलो मोटियो हुजूर जा बचड़ा जी रहा है। खुदा जो कसम रिवायत में अचे थो त जे हुजूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नी दुनिया का पर्दो कयो उन नी मदीने में एकड़ो क़यामत जो मंजर हो नंढा वडा रुना पे हुजूर जे जुदाई में हर अख आली हुई उन खां पो अज बियो दफो पूरो मदीनो ज़ार ज़ार रोण लॻो नंढा वॾा मर्द औरतूं पर मदीने जा दर दीवार खजुन जा वण भी रोन पिया जेरी मल इमाम हुसैन जो काफिलो मोटियो। मुझा दोस्तों मदीने जा मानू अगते निकरी आया छा दिसन त काफिले में रुगे बीबियूं पाक दामन आहिनि पर मर्द सब शहादत जो प्यालो पी विया। नबी जे कुलन जो सवार जो हुसैन मौजूद नाहे नबी जी शफी अली अकबर मौजूद नाहे नंढड़ो अली असगर मौजूद नाहे। पूरे मदीने में हर अख में लुढ़क हुया नंढा वडा अज महबूब जे बचड़न जे जुदाई में ज़ार ज़ार रोई रहा। ये मुझी ज़बान मुझो कलम छा पेश करे हसनैन जो गम मुझा दोस्तों मुझे नबी जो ही हदीसूं मानन को शायद विसरी हुयूं अज असा 15वीं सदी में हेतरियूं हदीसूं नबी जे बचड़न जे शान वारियूं हींअर तव्हां ॿुधियूं त केॾी नबी सोने पार त कई फरमायूं त तव्हां जूं इबादतूं कबूल न पवंदियूं भली रुकन ऐं हिजरे अस्वद ऐं मकाम इब्राहिम जे विच में सारी जिंदगी इबादत कयो पर जे मुंहिंजे बचन सां बुग़्ज़ अथव इबादत कबूल न पवंदव। भला इन्हनि खे इहे हदीसूं कोन ॿुधियूं हुयनि पर हैरत आहे अफ़सोस आहे एडिन हदीसुन जे बावजूद भी नबी जे बच्चन के उन्होंने ईज़ायो दुखायो शहीद कयो वरी अज हिकड़ा पिटिया नापाक मरदूद पलीत उद्यान जेके चवन था यजीद हक से इमाम हुसैन ना मुझा दोस्तों एड़ा पलीत टोलो हिन दौर में भी मौजूद है जेके चवन था यजीद हक से हुयो। मुझा दोस्तों यो यजीदी टोलो उहे यजीद जी ज़ुर्रियत यजीद जी बाक़ियात यजीद जा पैरोकार अज भी मौजूद अथव पर हीअ जमायत आले सुन्नत सोने हुसैन जे हुबदारन जी जमायत नबी जे बच्चन जा हुबदार आहियूं हुबदार थी जीअंदासीं हुबदार थी मरंदासीं ऐं नबी जे बचड़न जे हुबदारन में अल्लाह कंदो क़यामत जे ॾियारे उथंदासीं। मुझा सोना हबीब था फरमाइन त जॾहिं क़यामत जो ॾियारो थींदो मां पंहिंजे कब्र मां उथंदुसि हिक पासे ॾांहुं अबू बकर हूंदो ॿिए पासे ॾांहुं उमर हेॾो हसन हूंदो हेॾो हुसैन हूंदो मुंहिंजे पासे में फातिमा हूंदी ऐं अली हूंदो ऐं मुंहिंजा आल बैत मुंहिंजे पुठियों हूंदा मुंहिंजे साॼे मुंहिंजे खाॿे मुंहिंजे पुठियों उहा जमायत हूंदी जेके मुंहिंजे आल बैतन सां मोहबत रखण वारा
मुझे साजे ये हुबदार हुंदा, मुझे खाबे ये हुबदार हुंदा, मुझे पुठियां इहा जमायत हुंदी जन जो नबी जे बचड़न सां मोहब्बत ऐं प्यार। हाँ वो जेके यजीद के हक वारो सॾण वारा आहिनि उहे यजीद सां गॾु हूंदा, पर अलाह कंदो हीअ जमायत सोणे नबी सां गॾु। खपे इहो साथ। हाँ त पोइ नबी जे अहल बेतन सां मोहब्बत रखो, सच्चा हुबदार बणिजो, रुगे नाले जा हुबदार न, पर पंहिंजे दिलुनि में जाचे ॾिसो त मोहब्बत सच्ची आहे। मोहब्बत हूंदी आहे त जंहिंसां मोहब्बत हूंदी उन जी ॻाल्हि वणंदी, उन जो ज़िक्र वणंदो, उन जी यादि पई ईंदी। जंहिंसां मोहब्बत हूंदी उन जो चयो वणंदो, उन जो तरीक़ो वणंदो, उन जी वाट वणंदी, उन जो रस्तो वणंदो, उन जी फर्मा बरदारी वणंदी। हाणे तव्हां पाण इंसाफ़ कयो त जेके हुसैन जा हुबदार आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त निमाज़ी हूंदा, रोज़ेदार हूंदा, ज़ाकिर हूंदा, मस्जिद जे पंध करण वारा हूंदा। ऐं जेके यजीद जा हुबदार आहिनि उहे तव्हां ॾिसंदो त इहे यजीद जा हुबदार शराबी हूंदा, ज़ानी हूंदा, बदामाल हूंदा, बदकिरदार हूंदा। मुंहिंजा दोस्तो यजीद जा हिमायती, उन्हनि जे बूथ ते नहूसत हूंदी, उन्हनि जे चेहरनि जे मथां लानत पवंदड़ हूंदी। यजीद जा हुबदार ऐं पैरोकार तव्हां ॾिसंदो उन्हनि जा चेहरा ई पलीत चेहरा परे खां पधरा हूंदा, पर हुसैनी हुबदारनि जा चेहरा नूर मां पिया चिमकंदा। असांजो नबी सां भी प्यार आहे, नबी जे बचन सां भी, नबी जे असहाबन सां भी प्यार आहे। असांजे जिंदगी जीअ जो जियापे जो मक़सद ही मदीने वारो साईं। जिंदगी जो मक़सद, जिंदगी जो मक़सद मदीने वारे साईं जी गुलामी आहे। आहे हुजूर जे हर शान तां असां सिर कुर्बान कंदासीं, हुजूर जी हर अदा असांजे जीअ में आहे, हुजूर जी हर सुन्नत ते असां अमल कंदासीं। ॻाल्हि क़बूल आहे? हाँ वो जेके निमाज़ न पढ़ंदा आहियो से निमाज़ पढ़ंदा हो, जिन खे ॾाढ़ी न आहे से ॾाढ़ी रखंदा हो, थदा न ॻाल्हायो, ईमान जी कुवत सां ॻाल्हायो। गुनाहनि जा कम, चोरियूं, ज़ोरियूं, नशा, पत्ता, बेहयाई, ब्याज, जुआ, बदनज़री, बेहयाई, ये रस्ता छॾियो, मुझे महबूब जा सच्चा आशिक बणिजी वञो। हज़रत हसनैन करीमैन जा सच्चा हुबदार बणिजी वञो। हाँ वो जेके बेअदब ऐं गुस्ताख आहिनि असां उन्हनि खां धार आहियूं। ऐं जेकॾहिं को बेअदब गुस्ताख असां जे साम्हूं अचे गुस्ताखी कई त चीरे छॾींदासीं। हाँ असांजो सुहिणो खातमुल अंबिया खातमुन नबियीन चओ, खातमुन नबियीन साईं फरमाईंदा न खातमुन नबियीन ला नबी बद, मां सभिनी नबियनि जे पुॼाणी वारो आहियां, मूंखां बाद में को नबी। जेको पाण खे नबी सॾाए वो दज्जाल आहे, कज़ाब आहे, कूड़ो आहे, काफ़िर आहे। जेको हुजूर खां बाद कंहिं ॿिए अचण वारे खे नबी सॾे इहो बि चओ त काफ़िर आहे। ॻाल्हायो इहो बि चओ, इहो काफ़िर आहे। ऐं
पूरे आलम इस्लाम जी गडियल फतवा है त मिर्जा गुलाम अहमद को मां अहमद न चवंदो सांस मिर्जा गुलाम अहमद कादियानी कट्टो काफर ऐं उन जा पैरोकार उन जा हुबदार उहे भी काफर हैं अल्लाह साईं जो रहमतूं जन जुल्फकार अली भुट्टे मरहूम जे रूह ते ऐं अल्लाह जो किरोड़े रहमतूं जन हजरत शाह अहमद नूरानी रहमतुल्लाह अलैहि जे मज़ार जेको जमात अहले सुन्नत जो कायद हुयो गजल फतवा सारे आलम इस्लाम जी या फतवा निकती त कादियानी हाणे इहो जेको पंजाब जो आहे न पंहिंजो वॾियुनि मुछुनि वारो रिछ मां त तस्वीर तो ॾिसां त मूंखे सूअर वांगुरु थो लॻे वज़ीर कानून आहे पंजाब जो उन गुस्ताखी कई आहे उन हिमायत कई आहे कादियानियुनि जी असां इन जी भरपूर मुज़म्मत था कयूं असां हुकूमत पाकिस्तान का मुतालबो था कयूं त इन कमीने के अज जो अज मज़ूल कयो लायो कुर्सी ता यो कुत्तो लायक ना है कुर्सी ते वेहण जे पर जेकॾहिं हुकूमत के असांजो एहतजाज रिकॉर्ड कराइणो आहे ही नुमाइंदो इज्तिमा हुआ हज़ारनि जो इज्तिमा हुआ असीं सभई हुकूमत पाकिस्तान का मुतालबो कयूं था त इन गुस्ताख इन मुछेल के माज़ूल करे इन के सज़ा ॾिनी वञे छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे जंहिंखे क़बूल आहे हथ मथे करे पर जेकॾहिं ख़त्म नबूवत जे लाइ नामूस रिसालत जे लाइ जेकॾहिं सॾु मिलियो त असां लबैक चवंदासीं ऐं मूंखे वॾी ख़ुशी आहे मां पंहिंजे जमायत जे तरफ़ां पूरी करमी जमायत जे तरफ़ां पाक फ़ौज जो शुक्रियो थो अदा कयां जीअं असांजा तारीख़ में जर्नेल थी गुज़रिया आहिनि न जर्नेल इस्लामी फ़ौज जा जन मदीने वारे साईं जे नामूस ते पारो ॾिनो हुयो तीअं अॼु असांजी फ़ौज बि ईअं ऐलान कयो आहे त ख़त्म नबूवत ते असांजो ईमान आहे ऐं असां पाक फ़ौज खे जो शुक्रियो अदा था कयूं करमुल्ला पंहिंजे पूरी जमायत सूदो शुक्रगुज़ार आहे जनरल कमर जावेद बाजवा जो ऐं पूरी पाक फ़ौज जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जन इहो बरमला ऐलान कयो आहे त असांजो ख़त्म नबूवत ते ईमान आहे असां नामूस रिसालत जा पहरेदार आहियूं असांखे पंहिंजी फ़ौज ते नाज़ आहे ऐं इंशाअल्लाह करमी बच्चो बच्चो पंहिंजे फ़ौज सां हम रिकाब हूंदो बाक़ी जेकॾहिं हिननि कमीणाइप कई आहे न हिन सियासतदाननि कमीणाइप कई आहे त अलाह जी सज़ा थींदनि इहो अॼु तव्हां मुंहिंजो लिखी छॾियो इहो ज़लील ऐं ख्वार थी मरंदो इहो कमीनो ज़लील ऐं ख्वार थी मरंदो दुनिया ॾिसंदी जेको मदीने वारे साईं जे नामूस जो मुखालिफ़ आहे इनखे कुदरती सज़ा मिलंदी भली वो कख रखे जेको चए थो मुझे क्यों निकाला भली वो कख रखेसि पर इंशाअल्लाह खुदा जे ॾमर ई कहर खां कोन बचंदो ए फ़कीरनि जूं पिटूं पथाऊं
इंशाअल्लाह इनके कुदरती सजा मिलंदी। अल्लाह वटि देर हुंदी आहे, अंधेर न हूंदो आहे। ऐं तव्हां असां सभु अॼु अहद इक़रार कंदासीं त मदीने वारे साईं जे दर जा सच्चा गुलाम थी रहंदासीं। मुस्तफ़ा जे दर जा सच्चा गुलाम थी रहंदासीं। मदीने वारे साईं जे दर जा सच्चा गुलाम थी रहंदासीं। हबीबन जे हर सुन्नत ऐं शरीयत ते अमल कंदासीं। अल्लाह करीम जल शानो शाल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जो सच्चो गुलाम बणाए, हुजूर जे गुलामी में जियारे ऐं गुलामी वारो मौत नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलाग। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। अल्लाहुम्मा या रब्बी बिल मुस्तफा बल्लिग मकासिदना वग़फिर लना मा मदा या वासिअल करमी। या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी, सभिनी जे मन जूं मुरादूं पूरियूं कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा ॾे, दर्दमंदनि जा दर्द दूर कर, साइलनि जा सुवाल पूरा कर, मुश्किल ज़दनि जूं मुश्किलातूं आसान कर। ए मुंहिंजा मौला हिन पूरे मजमे ते रहमतूं ऐं बरकतूं नाज़िल फरमा। ए मुंहिंजा करीम रब अहल बेत अतहार जी सच्ची मोहब्बत नसीब कर। उन्हनि जे गुलामी में जीअ जो जियापो नसीब कर। उन्हनि जे गुलामी वारो मौत नसीब कर। सोने नबी जे दर जी हाज़िरी नसीब कर। इश्क ऐं अदब सां हबीबन जे बारगाह जी हाज़िरी नसीब कर। हे मुंहिंजा मौला हिन फ़कीर जी इंशाअल्लाह ख़मीस ते रवानगी आहे सोने हबीब जे दर ते। हे मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे दर ते इश्क ऐं अदब सां हाज़िरी नसीब कजा। हिन सभिनी बचड़नि खे बि मदीने जी हाज़िरी नसीब कर। हे मुंहिंजा मौला तुंहिंजे खज़ाने में का कमी न आहे। हिन सारी जमात खे मदीना मुनव्वरा जी हाज़िरी नसीब कर। इश्क ऐं अदब सां मदीने वारे जो दीदार नसीब कर। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। हिक बेरो सूरत फातिहा पढ़ो त करबला जे शहीदन के तोहफ़ो मोकिलींदासीं ऐं सोने मुर्शिद करीम जे बारगाह में हदियो पेश कंदासीं। अर्रहमानिर रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना करबला जे शहीदन जे रूहन खे पहुचा। मुझे मुर्शिद करीम जे रूह मुबारक मुझे जी जल अमर जे वसल्लल्लाहु अला हबीब